सिंध हुकूमत ऐं परडेही कंपनी जे सहकार सां क़ाइम सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट बोर्ड ग़रीब मज़दूरनि जो रत चूसण लॻो। हुकूमत पारां सरकारी पघारुनि मां 50% खां वधीक कटौती करे हर महीने करोड़े रुपयनि जी करप्शन करण लॻो। अख़्तियारियूं ख़ामोश। मज़दूरनि जो एहतजाज। सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट बोर्ड में गुज़िरियल केतिरनि सालनि खां कम कंदड़ सफ़ाई वारे अमले सरकार पारां मुक़रर पघारुनि मां गैर क़ानूनी कटौती करण ख़िलाफ़ काल्ह हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं सोन जे अघ में एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते अमीर बख्श, खान मोहम्मद, इलाही बख्श ऐं ॿियनि चयो त सरकार पारां पोरियत जी घटि में घटि पघार 32,000 मुक़रर थियल आहे, पर सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट बोर्ड जे करप्ट इंतज़ामिया 50% जे लॻभॻि पघार कटे सिर्फ़ 15 खां 18,000 रुपया माहवार ॾेई 10 खां 12 कलाक नौकरी वरिती वञे थी, जेको अमल ग़रीब ऐं बेपहुच पोरियतनि जे रत चूसण बराबरि आहे। हुननि चयो त सिंध में मज़दूरनि जे हक़नि जो तहफ़ुज़ कंदड़ लेबर खाते समेत को बि इदारो हिन मुआशी क़त्ल ते एक्शन वठण लाइ तयारु नाहे। हुननि चयो त मुल्क में ज्वारी गाठिचोड़ महांगाई वारे दौर में 15 खां 20,000 पघार में घर जो गाॾो हलाइण नामुमकिन आहे। हुननि चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट खे अपील कई त सिंध में सफ़ाई जो ठेको खणंदड़ ख़ानगी कंपनी ख़िलाफ़ कार्रवाई करे हक़ ॾियारियो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची